अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही जेको असांजी कॉलोनी ते पाणी बंदि हुयो तक़रीबन 5-6 महीननि खां पोइ ऐं उन खां पोइ 2 महीना खनि सबबु हुयो पाइप जी तब्दीली, जेका अल्हम्दुलिल्लाह पाइप जी तब्दीली थी वई आहे। ऐं पाइप जेको आहे सो असां सुराइता आहियूं मोहतरम जाम ख़ान फिरोज़ साहिब जिन जा ऐं काशिफ़ ख़ान फिरोज़ साहिब जिन जा, जिन असांजी मदद कई। पाइप असांजी तब्दील थी विया आहे। पाणी अलाह कंदो त इंतज़ारु आहे। पाणी अॼु ई तब्दील थियो आहे ऐं अॼु हिन में पाणी अॼु हिन में मोकिलियो वियो आहे। हाणे ॾिसूं त असांजी कॉलोनी में पाणी पुॼे थो न, इन जी मुसलसल अल्हम्दुलिल्लाह कोशिशि बार बार हिते अची करे हिन कम खे ॾिसणु ऐं हिन कम खे कराइण खां पोइ अलाह कंदो त हींअर फल मिलण जो टाइम अची वियो आहे। उमेदु आहे त सुबुह ताईं पाणी असांजी कॉलोनीअ में पुॼणु खपे। बहरहाल हिन सॼे अमल में असांजी जाम ख़ान फिरोज़ साहिब ऐं काशिफ़ ख़ान फिरोज़ साहिब जन जी मदद शामिल आहे। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। अस्सलाम वालेकुम। अदा ही दोस्त आहे असांजो जेका असांजो वॾो साथ ॾिनो आहे पाणीअ जे मसइले में, जतोई साहिबु आहे, मुनवर हुसैन जतोई साहिबु। बाबा हा, हींअर बि अॼु असां हींअर वेठा आहियूं भाऊ वटि, लाइन लॻी हुई जेका रिकॉर्ड करे आयो हुउसि। हींअर भाऊ चए थो अलाह कंदो राति असां प्रेशर सां पाणी ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हांजी कॉलोनी ताईं पुॼी वेंदो। जे रस्ते में का बि ॿी रुकावट आहे, जीअं वाल जो हिकिड़ो मसइलो आहे या ॿियो को आहे, त उहो वरी अलाह कंदो त असां ॾिसी करे राति उहो बि दूरि कंदासीं। भाऊ जूं बि वॾियूं महिरबानियूं। भाऊ असां सां ताउन करे थो छो त हीअ पंपिंग स्टेशन जो ऑपरेटर आहे। पंप जिथां पाणी पंप थींदो आहे उहो पाणी हेठि ही आहे, मोटरूं वग़ैरह ही हलाईंदो आहे। ॾिसां थो जे अगरि हाणे टाइम आहे त पोइ पंपिंग स्टेशन ते बि वञूं था, उतां जी वीडियो ग्रुप ते शेयर कयूं था इंशाअल्लाह पंहिंजे। अदा ही मुंहिंजे पुठियां पाणी प्रेशर सां हली रहियो आहे। मुंहिंजी हींअर ॻाल्हि ॿोल थी ऐं वीडियो बि ठाही आहे जेका व्लॉग में शामिल कंदुसि। त सुठे प्रेशर सां पाणी हींअर हलायो अथऊं ऐं चवनि था शाम ताईं, हींअर ताईं टपाल ताईं हिननि वटि टपाल जो जेको कारखानो आहे उन जी रिपोर्ट हिननि वटि आई आहे। हटड़ीअ ताईं पाणी भुॻो आहे। पर वधीक चवनि था त राति असांजो पाणी कंटिन्यू हलंदो। जेको राति असां पाणी हलाईंदासीं सॼी राति बिन नॉन स्टॉप पाणी हूंदो, लाइट वग़ैरह न वेंदी आहे। इंशाअल्लाह अलाह कंदो त सुबुह ताईं तव्हां तां पुॼंदो। पर पोइ बि मां संगत खे ॿुधाईंदो हलां, जेसि ताईं पाणी कॉलोनीअ में नथो दाख़िल थिए तेसि ताईं कुझु चई नथो सघिजे। ठीकु आहे न दादा? अदा हिन वक़्तु मां आयो आहियां जिथां मेन मोटरूं हलंदियूं आहिनि, जिथां पाणी छिकबो आहे, जेको मां पोइ ॾेखारियमि उन में पाणी वेंदो आहे, जेको प्रेशर ठहंदो आहे उन में। हीअ ॾिसो हिते बि सभु मोटरूं हलनि पियूं, सभु मोटरूं हलनि पियूं। ऐं हीअ जेका पंपिंग स्टेशन आहे हितां असांजे पासे ॾे पाणी रवानो थींदो आहे। हीअ पोयां बि वर्क जेका मुंहिंजे नज़र अचे थी इहा वर्कशॉप, इन में इन जे अंदरि बि मोटरूं लॻल आहिनि। हीअ जेके मोटरूं पाणीअ में प्रेशर खां हलनि थियूं पियूं, जंहिंजे करे असांजी कॉलोनी ते पाणी पुॼे पियो। हींअर मां हिते बि आयो आहियां, हिते बि पंहिंजूं मोटरूं हलनि पियूं सभई। अलाह कंदो इंशाअल्लाह अॼु असां ॾे सुभाणे ताईं पाणी इंशाअल्लाह पुॼंदो। बाक़ी जेसि ताईं अचे नथो तेसि ताईं को भरोसो कोन्हे। लोकल गवर्नमेंट जो डिपार्टमेंट आहे, अलाह बहितर कंदो इंशाअल्लाह। उमेदु आहे, हींअर उमेदु वधी हली आहे त पाणी अची वेंदो इंशाअल्लाह। अदा हींअर मां उन ई रूट सां कॉलोनीअ जे तरफ़ अची रहियो आहियां जंहिं रूट सां असांजी पाणीअ जी लाइन ईंदी आहे। हीअं अॻियां न्यू सिटीअ जो चौक ईंदो, उन खां पोइ मां इसरा जी तरफ़ मुड़ंदुसि, इसरा खां पोइ पंहिंजी कॉलोनीअ जी तरफ़। हे उहो ई रूट वठी हली रहियो आहे। हिन परे पासे ॾऊं जॾहिं ही मोटरसाइकिल वञे पई, हितां असांजी लाइन सिधो सिधो हलंदी थी हले पई। इहो रूट आहे अल्हम्दुलिल्लाह। इहा वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। असांजी जेको रूट आहे न पाणीअ जो, जेका लाइन असांजी 18 इंच जी अचे थी, इन में काथे ड्रेनेज जो एॾो अमल दख़ल न आहे। ड्रेनेज हिन जे वेझो किथे बि न आहे। हीअ ज़रई ज़मीन आहे ऐं घर आहिनि जेके बि अल्हम्दुलिल्लाह माना रोड खां थोरो परतड़े ई आहिनि। असांजी लाइन ॾाढी क्लियर आहे। अलाह कंदो थियो त 4-5 महीना पहिरियां बि जॾहिं पाणी हलियो हो त बहितरीन पाणी हो। पाणी तक़रीबन पीअण जे बि क़ाबिल आहे, पीअण जहिड़ो पाणी हो ऐं पीअंदा हुया काफ़ी दोस्त मूंखे ॿुधाईंदा हुआ। सो ही असांजी पाणी वारो रूट ई आहे। इहो ॾेई करे मां कॉलोनीअ तरफ़ अची रहियो आहियां।